अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊँ आया वहाँ जो होस्ट कमांडो पवार बराए रास्त सचाई न्यूज़ स्टूडियो में अवां सां मुखातिब आया। नाज़रीन, कल खां सोशल मीडिया ते हिकिड़ी क्लिप जेका आहे उहा वायरल थी वई आहे, हले थी पई, जंहिंमें आगा सिराज खान दुरानी जेको आहे उहो हिकु प्रोग्राम जे दौरान असांजे सीनियर साहब यासीन धारेजो खे जॾहिं उहो हथु मिलाइण वञे थो त उहो हथु पंहिंजो ॾियण जे बजाए हथु परे करे थो ऐं उनखे भिक में वेहणु नथो ॾिए। इन अहिड़े क़िस्म जी उन आगा सिराज खान दुरानी साहब पारां कयल किरियल हरकत जी मां शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कयां थो ऐं मुंहिंजूं जेके समूरियूं हमदर्दियूं आहिनि इन वाक़े जे निस्बत सां उहे समूरियूं हमदर्दियूं असांजे साफ़ यासीन धारेजो जे सां गॾु आहिनि। इन क़िस्म जी हरकत मां तव्हांखे नाज़रीन ॿुधाईंदो रहियो आहियां त आगा सिराज खान दुरानी साहब उन जी ॾिसो केॾी कदावर शख़्सियत आहे, उनजो हिकिड़ो स्टेटस आहे, उहे हितां जा मुंतख़ब नुमाइंदा आहिनि, असांजे तक जा आहिनि, ॿिए हंधि जा न आहिनि, हिन तक जा आहिनि, माना असांजा रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, असांजा नुमाइंदा आहिनि, असांजा अॻुवान आहिनि, असांजो अॻुवान असांजो मुंतख़ब माण्हू असां सां असां उनखे पटको परायो आहे न वोट ॾेई करे। जीअं असां हिकिड़ो बिरादरियूं सरदार चूंडींदियूं आहिनि, पार्टियूं अॻुवान चूंडींदियूं आहिनि, यूनियनूं पंहिंजा सदर चूंडींदियूं आहिनि, उहे उन जे लाइ त न चूंडींदियूं आहिनि त उहे उन्हनि जा जेके उन्हनि खे चूंडनि त उहे ई वरी उन्हनि जा पटका लाहिनि। इहो सिर्फ़ु यासीन धारेजो साहब सां न, पर हींअर रिसेंटली बि माना कुझु ख़बरूं आयूं त माना जेके आहिनि इहो पंहिंजे जेके वर्करनि सां बि अहिड़े क़िस्म जी जुट करे थो, पंहिंजा जेके वेझा उन जा क़रीबी साथी आहिनि उन्हनि सां बि अहिड़े क़िस्म जो, न सिर्फ़ु पंहिंजे वर्करनि ऐं साथियुनि सां पर उहो पंहिंजे बिरादरीअ जे माण्हुनि सां बि अहिड़े क़िस्म जो वर्ताव ऐं बिहेवियर माना जेको आहे अख़्तियार करे थो पियो, जेको हिन जे मिज़ाज जे ख़िलाफ़ु हले थो, उन तां इहे माना विड़ी थो पए ऐं उन सां अहिड़े क़िस्म जो माना जेको आहे वर्ताव करे थो पियो। हाणे हिकिड़ी निजी हिकिड़ो दावत आहे, ॿिए जी दावत आहे, उते जेकॾहिं को माण्हू तव्हां ॾे अचे थो पियो, तव्हां ॾे तक जो आहे त उहो तव्हां सां हथु मिलाए थो, तव्हां हथु परे था कयो ऐं उहो माण्हू माना वेहणु चाहे थो, तव्हां उनखे वेहणु नथा ॾियो, एतिरी नफ़रत जो इज़हार जो कयो था त को जेको आहे तो उनजी का मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी का माक़ूल वजह कान हूंदी तव्हां वटि। हाणे मां तव्हांखे वरी अफ़सोस जी ॻाल्हि ॿुधायां त वरी जेके आगा सिराज खान दुरानी साहब सां जेके उनजा वेझा जेके साथी आहिनि उहे बि वरी इनखे प्रोमोट था कनि इन अमल खे ऐं इन शइ खे ऐं एंटरटेन था कनि ऐं आगा साहब खे बि माना इहो मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ॼण बावर कराइणु चाहिनि था त तव्हां सुठो अमल था कयो। हक़ीक़त में न त इहो वॾो नुक़सानदेह अमल आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे उहो मां तव्हांखे ॿुधायां त जेके सहाफ़ी दोस्त आहिनि उन्हनि जो हूअं त बुनियादी जेको कमु आहे असां सहाफ़ियुनि जो, उहो असां अवाम जा रिप्रेज़ेंटेटिव आहियूं, माना अवाम जो आवाज़ आहियूं, अवाम जे मसाइल खे इन नोटेबल माण्हुनि ताईं पहुचाइण जो हिकिड़ो पुल जो किरदारु अदा कंदा माण्हू आहियूं असां सहाफ़ी। पर हिते चूंकि जेके सहाफ़ी असां दोस्त आहियूं त असांजो हिकिड़ो एक्स्ट्रा बि कमु हूंदो आहे त माना असां हिन नोटेबल माण्हुनि सां वास्तगिरी ऐं तालुक़ वधाइण जे चकर में बि असां अॻिते निकिरी वेंदा आहियूं, जंहिंजे करे असां मार खाईंदा आहियूं, जेको असांखे न करणु घुरिजे। ऐं मां त हिन नतीजे ते पहुतो आहियां त असांजे जेको बंगलनि सां जेको तालुक़ु आहे, असांजी वास्तगिरी आहे घाटी, उहा असांजे लाइ वॾी नुक़सानदेह आहे। पर असां छा कयूं, असां यानी की बींग मां या असांजो सहाफ़ी सां तालुक़ु रखंदड़ तबिको आहे उहो मजबूर आहे। मजबूर इन माना में आहे त जेके बि सहाफ़ती लॾे जा माण्हू आहिनि उहे तक़रीबन माना ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि, हेठे तबिके जा माण्हू आहिनि। अमीर तबिको जेको आहे उहो सहाफ़त जे लॾे में नाहे। ऐं सहाफ़त में अची करे हिकिड़ो माण्हू अमीर थी थो वञे त पोइ वरी ॿी ॻाल्हि आहे, पोइ बि जेकॾहिं उहो जंहिं शइ में अमीर थींदो त उहा शइ त न छॾींदो न। बाक़ी जेको आहे तक़रीबन जेको आहे 90% जेको आहे उहो ग़रीब तबिको आहिनि। त उहो ग़रीब तबिके खे माना हिन ज़ुल्म जे निज़ाम में जिते ज़ुल्म आहे, बरबरीयत आहे, नाइंसाफ़ी आहे, ॾाढाई आहे, झंग जो कानून आहे ऐं काई बि माना जेको आहे कंहिं ग़रीब जी हक़ सच वारे जी का दादरसी का सुनवाई नथी थिए त उन स्टेज ते जेको माण्हू कलम खणे थो हक़ ऐं सच जो त उहो त जेकॾहिं ईअं ई रहे त ईअं त मारियो वेंदो। पोइ नतीजतन उनखे पंहिंजा तालुकात इस्तेवार करणा हूंदा आहिनि ऐं तालुकात माना ॿिनि बुनियादनि ते ॿिनि सबबनि जे करे। हिकु त माना जेको आहे फाइनेंशियली तौर ते बि माना जेको आहे सहाफ़ीअ खे ज़रूरत हूंदी आहे सपोर्ट जी, ऐं फिज़िकली बि बाक़ी कंहिं मसाइल में बि जेको आहे उनखे, छो त ग़रीब जी मदद त छा करे सघनि। माण्हू जेके
ईअं ख़ाली नारा था आणनि न त भाई हक़ सच ते रहो, उहे त माराइण ई कढनि असांखे, छाजे करे उहे पाण वेझो ईंदा। जेकॾहिं सुभाणे कंहिं सहाफ़ीअ सां मसइलो थो थिए त उहे जेके असांखे हक़ सच ते रहण ऐं सिधे रस्ते ते रहण जा दर्स ऐं सबक़ था ॾियनि, उहे ई परे भॼी था वञनि। जॾहिं उहो तकलीफ़ में अचे थो त उहे ई साथ नथा ॾियनि। को बि ग़रीब माण्हू जेको आहे तव्हां ॾिठो त कंहिं हक़ सच वारे माण्हूअ जी का इवन शाहिदी ई ॾिए त हे हिन सां वाक़ई ज़ुल्म थियो आहे, एतिरो बि न कंदा। ॿियो को लठ बंदूक खणी त जेको वेड़ा न, पर तव्हां लफ़्ज़ी बि माना तव्हां हमदर्दी जो इज़हार न कंदा। त दोस्तो इन जे करे इन जे करे सहाफ़ी जेके दोस्त आहिनि उहे बि मजबूर आहिनि त माना पंहिंजा तालुकात कुझु न कुझु नोटेबल माण्हुनि सां जेके मौजूदा सियासतदान आहिनि या ॿिया जेके हितां जा सरकरदा माण्हू आहिनि उन्हनि सां पंहिंजा तालुकात जेके आहिनि उहे मस्बित रखनि। तव्हां त वक़्ती तौर ते उन्हनि खे माना जेका आहे उहा फाइनेंशियली बि कॾहिं कॾहिं सपोर्ट मिली वेंदी आहे, बाक़ी मसाइल में बि उन्हनि जी मदद थी वेंदी आहे। त उन हवाले सां वरना माना सहाफ़ी जेकॾहिं हिकिड़ो ताक़तवर तबिको हुजे ऐं सहाफ़ी खे जेकॾहिं का पंहिंजो बेस मज़बूत हुजे, उहे जेकॾहिं पंहिंजे पेरनि ते बीठल हुजनि त शायदि सहाफ़ती लॾे जहिड़ो दिलेर माण्हू हिन मुआशिरे में आहे ई कोन। पर मजबूरियूं जेके आहिनि उहे सहाफ़ीअ खे बि कमज़ोर करे थियूं हुजनि, जंहिंजे करे उहो मुकमल तरह सां कलम सां इंसाफ़ नथो करे सघे। सो मूंखे तव्हां ॿुधायो त जेके माण्हू जेके दोस्त दर्स ॾियनि था त सहाफ़ी असांजे यासीन दारे जो साहिब खे न मिलणु घुरिजे हा, त न मिले हा त छा करे था, मतिलबु उहो वेही वेही हलियो वञे हा। तव्हांजो मक़सदु, तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं उहो प्रोग्राम में आयो हो सहाफ़ी यासीन त उहो वेही करे पंहिंजी दावत खाई हलियो वञे। बसि ज़रूरु माना हिकिड़ो नोटेबल माण्हू आहे, असांजो मुंतख़ब नुमाइंदो आहे, उन सां मिलियो, उन सां हथु मिलण जेकी आहे त उन कहिड़ो गुनाह कयो आहे, कहिड़ो हुन माना ॾोह कयो जंहिंखे हुनजी सज़ा माना मिलणु घुरिजे त न तूं ॾोही आहे तूं मिलणु छो वएं। ऐं हुनखे माना असां बेक़सूर करार ॾियूं त तव्हां अहिड़े क़िस्म जी जेका ग़लीज़ हरकत कई आहे, अहिड़े क़िस्म जी जेका ग़लीज़ माना तव्हां बहिवर अपनायो आहे उते, उहो त माना ठीकु आहे, बाक़ी माना यासीन साहिब ग़लति कयो त उहो मिलणु छो वियो। मां सम्झां थो पियो त असां दोस्तनि खे जेको आहे उहो हक़ सच जो पासो वठणु घुरिजे। ऐं थी यासीन साहिब सां असांजा कई इख़्तिलाफ़ बि थी सघनि था, माना नज़रियाती इख़्तिलाफ़ थी सघनि था, फ़िक्री इख़्तिलाफ़ थी सघनि था, उन सां गॾोगॾु माना जेका प्रोफेशनल इख़्तिलाफ़ थी सघनि था। पर जेको हीउ अमल थियो आहे, हिन अमल में जेको असांजो सहाफ़ी दोस्त आहे यासीन दारे जो, उहो मुकमल ऐं 100% बेक़सूर आहे। ऐं इन में समूरो जेको क़सूरवार आहे उहो मां सम्झां थो पियो त असांजो हितां जो जेको हिन वक़्तु बि स्पीकर आहिनि सिंध असेंबली जा, ऐं असांजा जेके मुंतख़ब MP हुया, ऐं हींअर त हाणे ताज़ो उहो टाइम पीरियड पूरो थियो आहे असेंबली जो, हाणे वधीक उमेदवार बि आहे त मां जेको MP जो उमेदवार आहियां, मूंखे ई पटको ॿधाइजो, माना वोट मूंखे ई ॾिजो, मूंखे ई माना पंहिंजो नुमाइंदो ऐं पंहिंजो इंचार्ज तक जो करे, तक जो अॻुवाण मूंखे ई मुक़ररु करे मोकिलिजो। ऐं उमेदवार बि आहे, तंहिंजे बावजूद बि माना जेको आहे इन क़िस्म जो अमल पंहिंजे तक वासियुनि सां माना इन क़िस्म जो रवा रखे थो पियो, उनजे बावजूद बि। ऐं उनखे असां चऊं त न साईं तव्हां त माना बेक़सूर आहियो। असां एतिराम कयूं था आगा सिराज खान दुरानी साहिब जो बुनियादी तौर ते रिप्रेज़ेंटेटिव जी हैसियत में बि, ऐं हू हिकिड़ी उन एज जे हिसे में आहिनि जंहिंखे असां बुज़ुर्ग चवंदा आहियूं, बुज़ुर्गनि वारी एज में आहिनि। असां उन निस्बत सां बि उनजी हर कमी कोताहीअ खे दरगुज़र ऐं इग्नोर करणु माना जेको आहे चाहियूं था पिया, छो त वॾो माण्हू, वॾो इन माना में न त पैसे जे बुनियाद ते वॾो, नथिंग, वॾो माना उमिरि जे हिसाब सां, उमिरि जो जेको वॾो आहे उनखे अलाह साईं ऐं असांखे पंहिंजो बीइंग अ मुस्लिम, बीइंग अ ह्यूमन, असांखे वॾड़नि बि इहो सबक़ु ॾिनो आहे त वॾे जो अदब कयो, वॾे जो माना एतिराम रखो, ऐं वॾे खे झिणक बि न ॾियो। वॾो जेको आहे जेकॾहिं ॿ लफ़्ज़ ग़लति सलत ॻाल्हाए बि वञे तॾहिं बि उहे माना नंढनि खे बर्दाश्त करणा आहिनि। इहो सबक़ु असांखे माना हितां जो मुआशिरो ॾिए थो, असांखे वॾड़ा ॾियनि था, असांखे मज़हब ॾिए थो, असांखे दीन ॾिए थो। त उन ते असां अमल पैरा रहणु चाहियूं था। असां आगा सिराज खान दुरानी सां दिली मोहबत कयूं था, उनखे असां सम्झूं था पिया त उहे उन खां जेकॾहिं थोरियूं घणियूं मिस्टेक्स थी वञनि थियूं त ख़ैरु आहे, पर मिस्टेक खे मिस्टेक त सम्झो वञे। ऐं जेकॾहिं उनखे चइजे त न इहो त बिल्कुलु तव्हां सुठो कयो, माना इनखे इहो पादर ॾेखारियो, फलाणा टीरा, अहिड़े क़िस्म जा जुमिला माना इस्तेमालु करणु रहंदो, उनजी हौसला अफ़ज़ाई करणु, अहिड़े क़िस्म जे अमलनि जी इहा नथिंग, इहो न थियणु घुरिजे। ऐं मां आगा सिराज खान दुरानी साहिब जे उन्हनि साथियुनि खे जेकी ख़ासि करे इन्हनि क़िस्म जे अमल खे प्रमोट कनि था, ऐं उहे दोस्त जेकी आहिनि उहे असांजे यासीन साहिब सां जिन जी ज़ाती रंजशूं आहिनि, ऐं उन रंजशुनि जे बेहाव ते
इन शइ खे माना वधाए करे पेश कनि था। मां उन्हनि दोस्तनि खे मुअदबाना तौर ते गुज़ारिश कंदुमि त महिरबानी करे ॾिसो, माना इन क़िस्म जूं जेके हरकतूं आहिनि या इन क़िस्म जो जेको अमल आहे उहो अव्हांखे जुगाए नथो।